बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम मां काशिफ अब्बास तव्हां ॾिसी रहिया आहियो सिंधी थॉट्स। डियर स्टूडेंट्स, जहिड़े तरीक़े सां असां इंग्लिश कंपोजिशन जी पंक्चुएशन जी टॉपिक कंप्लीट करे चुका आहियूं, हाणे असां कुछ ॿियूं टास्क तव्हांजे साम्हूं रखूं था जिन खे असां बहितरीन तरीक़े सां कोशिश करे परफॉर्म कंदासीं। डियर स्टूडेंट्स, अॼु असां ग्रामर जी नेक्स्ट टॉपिक खई आहे जेका असांजे बोर्ड जे साम्हूं बिल्कुलु लिखियलु आहे, जेकी असां फ्रेज़ चवंदा आहियूं। फ्रेज़ छा आहे, फ्रेज़ खे कीअं स्टडी कंदा आहियूं, फ्रेज़ कहिड़े तरीक़े सां यूज़ थींदो आहे, फ्रेज़ जा काइंड्स कहिड़ा आहिनि, अचो त उन जे बारे में थोरी स्टडी कयूं। ऐं उन खां अलावा डियर स्टूडेंट्स, फ्रेज़ जो इंट्रो असां स्टडी कंदासीं, उन खां पोइ तव्हांखे इहो ॿुधाईंदासीं त फ्रेज़ जी अहमियत छा आहे ऐं इंग्लिश कंपोजिशन में शो मोस्टली असां हिन खे इस्तेमालु कंदा आहियूं, उनखे कहिड़े तरीक़े सां इस्तेमालु करणु घुरिजे। डियर स्टूडेंट्स, सभ खां पहिरियां त असांजे साम्हूं फ्रेज़ जे बारे में टे बुलेट फॉर्म्स में मां डेटा लिखी आहे त फ्रेज़ आहे छा। अचो त थोरो हिनखे ॾिसूं। अ फ्रेज़ इज़ अ ग्रुप ऑफ वर्ड्स दैट स्टैंड्स टुगेदर एज अ सिंगल ग्रामेटिकल यूनिट। फ्रेज़ अकेलो लफ़्ज़नि जो अहिड़ो जथो आहे जेको ग्रामर जा कुझु लफ़्ज़ पंहिंजो पाण सां गॾु इस्तेमालु करे थो। फर्दर, अ फ्रेज़ डज़ नॉट कंटेन अ सब्जेक्ट एंड अ वर्ब। असां कॉमन हिकिड़ी शइ असां बेसिकली जेका पढ़ी आहे त मतिलबु फ्रेज़ ऐं या कोई बि सेंटेंस हुजे उन में सब्जेक्ट वर्ब इस्तेमालु थींदो आहे कंप्लीट सेंस ॾेखारण जे लाइ। त फ्रेज़ में असांजो सब्जेक्ट बि न हूंदो आहे, उन खां अलावा हिन फ्रेज़ में असांजो वर्ब बि न हूंदो आहे। टे नंबर ते, इट डज़ नॉट कन्वे अ कंप्लीट थॉट। दैट मीन्स फ्रेज़ मुकम्मल माना बि न ॾेखारींदो आहे। डियर स्टूडेंट्स, लैंग्वेज इज़ अ सोर्स ऑफ कम्युनिकेशन। ॿोली हिकु राब्ते जो ज़रियो आहे। उहो राब्तो कहिड़े तरीक़े सां थींदो आहे, राब्ते जा काफ़ी क़िस्म आहिनि। जेको असांजो वर्बल राब्तो थींदो आहे हिक ॿिए सां ॻाल्हाइण जो, उन में असां कॾहिं बाज़ औक़ात इशारनि में बि ॻाल्हाईंदा आहियूं हिक ॿिए सां, बाज़ औक़ात असां जस्ट लफ़्ज़नि में बि ॻाल्हाईंदा आहियूं हिक ॿिए सां, बाज़ औक़ात जॾहिं सिलसिलो अञा वधीक सम्झाईंदा आहियूं त जथो लफ़्ज़नि जो इस्तेमालु कंदा आहियूं, अञा वधीक पंहिंजी ॻाल्हि खे क्लियर करणु चाहींदा आहियूं त असां सेंटेंस हिकु मुकमल जुमिलो ॻाल्हाईंदा आहियूं। सो इन अखर खां वेंदे सेंटेंस ताईं जो जेको सिलसिलो आहे, इन जे विचें सफ़र जो जेको हिकिड़ो हिसो आहे, उनखे असां फ्रेज़ चवंदा आहियूं। फ्रेज़ लफ़्ज़नि जो अहिड़ो मेड़ हूंदो आहे जंहिंमें ॿ चारि लफ़्ज़ बि हूंदा आहिनि, पर उन में सब्जेक्ट बि न हूंदो आहे, वर्ब बि न हूंदो आहे, ऐं उहो फ्रेज़ मुकमल माना बि नाहे ॾेखारींदो। मतिलबु अहिड़ो लफ़्ज़नि जो मेड़ जेको मुकमल माना न ॾेखारे, ॿ टे लफ़्ज़ बि हुजनि, मुकमल माना न ॾेखारनि, त उनखे फ्रेज़ चइबो आहे। सिंधीअ में फ़िक्रो, फ़िक्रे जो मतिलबु इहो आहे जेको सम्झ में न अचे, क्लियर माना न ॾे, अञा उनजी काई गुंजाइश हुजे, अञा उन खां कुझु ऐड थियणु घुरिजे। एग्ज़ाम्पल्स असांजे साम्हूं आहिनि। अ क्राउन मेड ऑफ गोल्ड। दैट मीन्स हिकु क्राउन आहे, हिकु ताज आहे, उहो सोन जो ठहियलु आहे। हाणे बिल्कुलु असांखे हिन में काफ़ी लफ़्ज़ मिलनि था, हिकु लफ़्ज़, ॿ, टे, चारि, 5 लफ़्ज़। लफ़्ज़नि जो मेड़ आहे, हिन में सब्जेक्ट बि कोन्हे, हिन में वर्ब बि कोन्हे, त कमु कहिड़ो आहे। हाणे हीअ हिकिड़ी स्टेटमेंट आहे, सिंगल स्टेटमेंट आहे त हिकु क्राउन सोन जो जेको आहे सो ठहियलु ताज। हाणे इन सोन जे ठहियल ताज खे काॾे करिणो आहे, कोई माण्हू पाए थो या कंहिं जॻह ते पियो आहे, या इहो नओं वठिणो आहे या खपाइणो आहे, अहिड़ी का बि हिन सां एडिशनल मुकमल मालूमात कोन्हे का। हे जस्ट हिकु सिंगल स्टेटमेंट आहे जंहिंमें चयो वञे थो त हिकिड़ो जेको आहे सो ताज सोन जो ठहियलु। हाणे इहो लफ़्ज़नि जो मेड़ आहे, फ़िक्रो आहे। डेफिनेटली जॾहिं तव्हांखे नए माण्हू जे साम्हूं वञी करे चयोसि त हिकु जेको आहे सो सोन जो ठहियलु ताज, बसि चुप करे बीह रहो, त उहो माण्हू बि परेशान थी वियो, बाबा छा कयूं, उनखे असां वठूं, खणूं, ॾियूं। दैट मीन्स काई बि हिन में एडिशनल इंफॉर्मेशन कोन्हे का जंहिंसां असां हिनखे कंप्लीट जेको आहे सो सम्झी सघूं। त अहिड़ो लफ़्ज़नि जो मेड़ जेको मुकमल माना न ॾेखारे, उनखे फ्रेज़ चयो वेंदो आहे। नेक्स्ट एग्ज़ाम्पल आहे असांजे साम्हूं, इन अ ब्रेव मैनर। माना बहादुरीअ जे अंदाज़ में। छा बहादुरीअ जे अंदाज़ में? हीउ हिकिड़ो असांजो फ़िक्रो आहे, हिकु बहादुरीअ जे अंदाज़ में। इहो बि मुकमल माना नथो ॾेखारे। इहो मुकमल माना ईअं ॾेखारे सघे थो त अली फॉट अ वार इन अ ब्रेव मैनर। अली जंग जेको आहे सो विड़ी हिकु बहादुरीअ जे अंदाज़ में। हाणे इहो मुकमल जुमिलो आहे, पर जॾहिं तव्हांखे जस्ट असांखे सिर्फ़ु ईअं मिले त इन ब्रेव मैनर, हिकु बहादुरीअ वारे अंदाज़ में, दैट मीन्स समथिंग इज़ लैकिंग।
काई शइ इन में रहे थी। जॾहिं तव्हांजो सेंस क्लियर न थिए, जॾहिं तव्हांजे जुमिले में कम जे कंदड़ जी ख़बर न हुजे, जॾहिं तव्हां में जुमिले जे कम थियण जे वक़्त जी ख़बर न हुजे, जॾहिं तव्हांजे जुमिले में इवन कम ई न हुजे, दैट मीन्स अहिड़ो लफ़्ज़नि जो जथो उनखे फ्रेज़ चवंदा आहियूं असां। थर्ड एग्ज़ाम्पल असांजे साम्हूं अचो त हिनखे ॾिसूं। वंस अपॉन अ टाइम मोस्टली इस्तेमालु थींदो आहे असांजे पंहिंजो कंपोज़िशन में। तव्हां कॾहिं एसे ॾिठा हूंदा, तव्हां कॾहिं लेसन ॾिठो हूंदो, हीअ त मोस्टली हिकिड़ो फ्रेज़ इस्तेमालु थींदो वंस अपॉन अ टाइम, हिकु दफ़े जी ॻाल्हि आहे। हिकु दफ़े जी ॻाल्हि छा आहे, पोइ असां अॻिते हिनखे कंप्लीट कंदा आहियूं। वंस अपॉन अ टाइम देयर वाज़ अ ब्रेव किंग इन अरबिया। हिकु दफ़े जी ॻाल्हि आहे त अरब में हिकु बहादुर बादशाह हूंदो। हाणे इहो मुकमल जुमिलो थियो, पर जॾहिं जस्ट मां चवां वंस अपॉन अ टाइम, हिते कंप्लीट सेंस जी का मीनिंग ई नथी निकिरे त हिकु दफ़े जी ॻाल्हि आहे। दैट मीन्स समथिंग इज़ लैकिंग। हिते न सब्जेक्ट आहे न वर्ब आहे। सो डियर स्टूडेंट्स, फ्रेज़ फिक्रो अहिड़ो लफ़्ज़नि जो मेड़ो हूंदो आहे जिते लफ़्ज़ त हूंदा आहिनि कुझु ग्रामेटिकली यूज़ थियल, पर उन्हनि जी काई बि कंप्लीट मीनिंग न हूंदी आहे। उनखां अलावा इन में न वर्ब हूंदो आहे न सब्जेक्ट हूंदो आहे। अहिड़ो लफ़्ज़नि जो मेड़ो जेको मुकमल माना न ॾेखारे उनखे फ्रेज़ चइबो आहे। डियर स्टूडेंट्स, फ्रेज़ अंडरस्टैंड करण खां पोइ फ्रेज़ जा टे क़िस्म आहिनि। एडजेक्टिव फ्रेज़ आहे, एडवर्ब फ्रेज़ आहे एंड नाउन फ्रेज़ आहे। अचो त उन्हनि खे स्टडी कयो। सो डियर स्टूडेंट्स, फ्रेज़ कंप्लीट करण खां पोइ असां फ्रेज़ जो हिकिड़ो काइंड सिखंदासीं जंहिंमें असां बोर्ड ते लिखियो आहे एडजेक्टिव फ्रेज़। डियर स्टूडेंट्स, असां फ्रेज़ अंडरस्टैंड कयोसीं त फ्रेज़ हिकु लफ़्ज़नि जो अहिड़ो मेड़ आहे जेको मुकमल माना न ॾेखारींदो आहे। ऐं उनखां अलावा असां हिकिड़े एग्ज़ाम्पल में इहो बि ॾिठोसीं त फ्रेज़ जुमिलनि में कहिड़े तरीक़े सां इस्तेमालु थींदो आहे, जहिड़े तरीक़े सां स्टडी कयोसीं वंस अपॉन अ टाइम। उनखां पोइ डियर स्टूडेंट्स, एडजेक्टिव जेको आहे सो फ्रेज़ जा क़िस्म थींदा आहिनि, जंहिंमें पहिरियों नंबर असां लिखियो आहे एडजेक्टिव फ्रेज़। सभ खां पहिरियां त एडजेक्टिव फ्रेज़ खे अंडरस्टैंड करण खां अॻु में असांखे एडजेक्टिव खे थोरो अंडरस्टैंड करणो पवंदो त एडजेक्टिव आहे छा। सिफ़त उनखे चइबो आहे जेका इस्म जी बारे में काई बि वधीक इंफॉर्मेशन ॾिए, उनजी क्वालिटी ॾेखारे, उनजी क्वांटिटी ॾेखारे, कद बुत रंग वग़ैरह मिक़दार ॾेखारे। हाणे डियर स्टूडेंट, कुझु लफ़्ज़ अहिड़ा हूंदा आहिनि पार्टिकुलरली ग्रुप ऑफ वर्ड्स कमु असांजे हिन सिफ़त जो कंदा आहिनि सॼो। सो अचो सभ खां पहिरियां असां हिनजी डेफिनेशन खे अंडरस्टैंड कयूं त डेफिनेशन हिनजी छा आहे। एन एडजेक्टिव फ्रेज़ इज़ अ ग्रुप ऑफ वर्ड्स दैट डज़ द वर्क ऑफ एन एडजेक्टिव। बाज़ औक़ात ईअं हूंदो आहे त हिकिड़ा लफ़्ज़ हूंदा आहिनि जेके एडजेक्टिव हूंदा आहिनि, पर उन्हनि लफ़्ज़नि जो हिकिड़ो अहिड़ो मेड़ हूंदो आहे जेको साॻियो ई उन सिफ़त जो कमु कंदो आहे। असां उनखे फ्रेज़ चवंदा आहियूं। मतिलबु लफ़्ज़नि जो अहिड़ो मेड़ जेको सिफ़त जो कमु ॾेखारे, जेको क्वालिटी ॾेखारे, क्वांटिटी ॾेखारे, कंहिंजो बुत ॾेखारे, कंहिंजो रंग ॾेखारे, कंहिंजो मिक़दार ॾेखारे, लफ़्ज़नि जो मेड़ हुजे त असां उनखे एडजेक्टिव फ्रेज़ चवंदा आहियूं। हीअं त लफ़्ज़नि जा मेड़ काफ़ी हूंदा आहिनि, असां उन्हनि खे फर्दर क्लासीफाई था कयूं त उनजो हिकिड़ो क़िस्म हूंदो आहे जंहिंखे असां एडजेक्टिव फ्रेज़ चवंदा आहियूं। फर्दर असां अंडरस्टैंड कंदासीं पंहिंजे एग्ज़ाम्पल्स में। डियर स्टूडेंट्स, सभ खां पहिरियां त असां लास्ट पंहिंजो जेको टॉपिक हुई जस्ट फ्रेज़, उन में इहो सिखियोसीं त लफ़्ज़नि जो मेड़ उनखे फ्रेज़ चइबो आहे। हाणे असां हिन में अंडरस्टैंड कंदासीं त एडजेक्टिव फ्रेज़ इन में कीअं हूंदो आहे। सभ खां पहिरियां त असां एडजेक्टिव अंडरस्टैंड कईं त एडजेक्टिव कंहिं बि इस्म जो ख़ासियत ॾेखारींदी आहे, गुण अवगुण ॾेखारींदी आहे। अचो त हिननि एडजेक्टिव फ्रेज़िस खे थोरो असां अंडरस्टैंड कयूं त एडजेक्टिव ख़ुदि एडजेक्टिव मां एडजेक्टिव फ्रेज़ कीअं ठहे थो। ॾिसो, हिन पासे न असांजी एडजेक्टिव आहे गोल्डन क्राउन। तव्हां क्राउन खे बि हिकिड़ो मिनट हेॾे रखी छॾियो, जस्ट सिर्फ़ु गोल्डन सोनारो, दैट मीन्स कलर। जंहिं बि शइ जो कलर जेको ॾेखारिबो आहे, पोइ वाइट हुजे, ब्लैक हुजे, येलो हुजे, दैट मीन्स दीज ऑल आर एडजेक्टिव्स। इहा हुनजी क्वालिटी आहिनि। कंहिंजी क्वालिटी आहे हिन इस्म क्राउन जी। हाणे असां हिनखे फ्रेज़ में जॾहिं लिखंदासीं त कुझु हिन तरीक़े सां लिखंदासीं, अ क्राउन मेड ऑफ गोल्ड। हाणे मूंखे डियर स्टूडेंट्स इहो तव्हां ॾिसो त गोल्डन क्राउन, अ क्राउन मेड ऑफ गोल्ड में कहिड़ो फ़र्क़ु आहे? कोई बि न आहे। सभु माना मुकमल माना साॻी एडजेक्टिव वारी ॾेखारे थो। दैट मीन्स जेको एडजेक्टिव फ्रेज़ हूंदो आहे उहो डज़ द वर्क ऑफ एन एडजेक्टिव, उहो हिकिड़ो एडजेक्टिव जो कमु कंदो आहे। दैट मीन्स both sides are equal, बराबर आहिनि। जेकॾहिं मां चवां गोल्डन क्राउन बि ॻाल्हि सही आहे, जेकॾहिं चवां थो अ क्राउन मेड ऑफ गोल्ड त असांजो ए बि सही आहे। दैट मीन्स हिन जी माना बि इहा साॻी आहे। सेकंड एग्ज़ाम्पल असांजे साम्हूं वाइट एलिफेंट, अच्छी हाथी। हाणे वाइट छा आहे? असांजो एडजेक्टिव आहे।
हाणे असां हिन जो फ्रेज़ कहिड़े तरीक़े सां ठाहींदासीं डियर स्टूडेंट्स ॾिसो एन एलिफेंट विद अ वाइट स्किन वाइट एलिफेंट या एन एलिफेंट विद अ वाइट स्किन ॻाल्हि साॻी आहे दैट मीन्स एडजेक्टिव फ्रेज़ डज़ द वर्क ऑफ एन एडजेक्टिव उन खां पोइ टियों एग्जाम्पल असांजे साम्हूं ब्लैंक पेज ब्लैंक मां मतिलबु ख़ाली पनो हाणे जेको हे ब्लैंक आहे इहा बि माना पेज जी क्वालिटी आहे त कहिड़ो पनो आहे उहो ख़ाली आहे हाणे असां जॾहिं हिनखे फ्रेज़ में लिखंदासीं त माना फ्रेज़ जी बि इहा साॻी ई हूंदी ॾिसो अ पेज विथ नो राइटिंग ऑन इट हिकु अहिड़ो पनो जंहिंजे मथां कुझु बि न लिखियल आहे डेफिनेटली असांजो ब्लैंक पेज आहे ख़ाली पनो आहे दैट मीन्स जेको असांजो फ्रेज़ हूंदो आहे एडजेक्टिव फ्रेज़ हूंदो आहे असांजो उहो सॼो कमु कंदो आहे असांजी एडजेक्टिव जो एडजेक्टिव खे ॾेखारींदो आहे असां एडजेक्टिव फ्रेज़ छो इस्तेमालु कंदा आहियूं बाज़ औक़ात ईअं हूंदो आहे असांखे काई पिरसी मिलंदी आहे उहा इलाही वॾी लिखियल हूंदी आहे उन में फ्रेज़ घणा इस्तेमालु थियल हूंदा आहिनि जॾहिं असां उनखे शॉर्ट कंदा आहियूं घटि कंदा आहियूं त असां फ्रेज़िस खे कढी करे डायरेक्ट एडजेक्टिव इस्तेमालु कंदा आहियूं डियर स्टूडेंट ॾिसो जेकॾहिं असां लफ़्ज़ इस्तेमालु था कयूं ब्लैक पेज या सॉरी ब्लैंक पेज त हिकिड़ो लफ़्ज़ थी वियो पर जेकॾहिं मां चवां थो अ पेज विथ नो राइटिंग ऑन इट इन जे बदिरां जेकॾहिं मां सिर्फ़ु ब्लैंक पेज लिखंदुमि त दैट मीन्स मुंहिंजी टेक्स्ट जेका आहे उहा शॉर्ट थी वई डियर स्टूडेंट्स स्पेशली पिरसी में ऐं कंपोजिशन में असां जॾहिं एसे लिखंदा आहियूं ॻाल्हि पंहिंजी खे एक्सटेंड कंदा आहियूं वी ट्राई टू एक्सटेंड अवर टेक्स्ट इन अवर राइटिंग स्किल्स छाजे करे असां पंहिंजी ॻाल्हि खे एक्सटेंड कंदा आहियूं त वधीक ॻाल्हि असांजी स्पेसिफिक थींदी आहे असां मोस्टली जेको आहे सो ॻाल्हि हिनखे फ्रेज़िस में कंदा आहियूं उन सां असांजी जेको आहे सो टेक्स्ट जी जेका डेप्थ आहे तादाद आहे उहो बि वधंदो आहे उन सां गॾोगॾु उन में हिकु तसलसल बि पैदा थींदो आहे ऐं जॾहिं वरी असांखे पिरसी चई वेंदी आहे टेक्स्ट जी पिरसी कयो त उन बक़ाया एडिशनल इंफॉर्मेशन खे कटे करे असां फ्रेज़िस खे डायरेक्ट एडजेक्टिव में लिखंदा आहियूं अहिड़े तरीक़े सां असांजी टेक्स्ट शॉर्ट थी वेंदी आहे फर्दर तव्हां पाण बि एतिरा काफ़ी फ्रेज़िस ठाहे प्रैक्टिस करे सघो था सो डियर स्टूडेंट एडजेक्टिव फ्रेज़ खां पोइ असांजे साम्हूं आहे हाणे एडवर्ब फ्रेज़ अचो त थोरो हिनखे स्टडी कयूं एडवर्ब छा आहे एडवर्ब फ्रेज़ छा आहे एडवर्ब मां एडवर्ब फ्रेज़ कीअं ठहंदो आहे अचो थोरो हिनखे स्टडी कयूं फर्स्ट ऑफ ऑल वी विल स्टडी द डेफिनेशन ऑफ एडवर्ब फ्रेज़ An adverb phrase is a group of words that does the work of an adverb. सब खां पहिरियों डियर स्टूडेंट्स एडवर्ब छा आहे तव्हांजी नॉलेज में इहो स्पेसिफिक हुजणु घुरिजे त एडवर्ब छा आहे एडवर्ब शब्द में ईंदो त असां एडवर्ब फ्रेज़ खे सम्झी सघंदासीं एडवर्ब दैट मीन्स एडवर्ब उहो लफ़्ज़ हूंदो आहे पार्ट्स ऑफ स्पीच जो पार्ट आहे जेको कंहिं सिफ़त सां गॾु या कंहिं वर्ब सां गॾु या कंहिं ॿिए एडवर्ब सां गॾु मिली करे जुमिले में उनजी माना खे उन में इज़ाफ़ो कंदो आहे एडवर्ब असांखे एडवर्ब ऑफ मैनर ॾेखारींदो आहे त कहिड़ो कमु कहिड़े तरीक़े सां थी रहियो आहे एडवर्ब असांखे टाइम ॾेखारींदो आहे एडवर्ब असांखे जॻह ॾेखारींदो आहे त कहिड़ी जॻह ते कहिड़ो कमु थी रहियो आहे डियर स्टूडेंट्स हाणे जॾहिं असांखे चयो त अहिड़ो लफ़्ज़नि जो मेड़ जथो जेको सिर्फ़ु एडवर्ब जो कमु ॾेखारे त उनखे एडवर्ब फ्रेज़ चइबो आहे असांजे साम्हूं ही लफ़्ज़ एडवर्ब आहे ब्रेवली दैट मीन्स मां तव्हांखे चयो त एडवर्ब ऑफ मैनर माना अंदाज़ ॾेखारींदो आहे त कहिड़ो कमु कहिड़े तरीक़े सां थी रहियो आहे हाणे असांजे साम्हूं लफ़्ज़ लिखियलु आहे ब्रेवली माना बहादुरीअ सां हे कम जो अंदाज़ आहे कोई माण्हू रांदि खटे रहियो आहे बहादुरीअ सां या चवंदा आहियूं असां बुज़दिलीअ सां माना इन में असांजो उन कमु करण वारे जो अंदाज़ ज़ाहिर थींदो आहे हिनखे एडवर्ब ऑफ मैनर चइबो आहे ठीकु डियर स्टूडेंट्स हाणे इन एडवर्ब जेको लफ़्ज़ आहे इन जो जेको ब्रेवली एग्ज़ाम्पल आहे इन जो फ्रेज़ कीअं ठहंदो माना साॻी हूंदी हुनजी हीअ ई ॾिसो एडवर्ब फ्रेज़ इन जो इन अ ब्रेव मैनर हिकु बहादुर अंदाज़ में बहादुरीअ सां या बहादुरीअ जे अंदाज़ में डियर स्टूडेंट्स ॻाल्हि साॻी आहे इहो साॻियो ई माना मिसाल थियो कन खे हीअं पकड़ियूं या कन खे फेराए असां जेको आहे हेॾो हीअं पकड़ियूं सो जेको आहे सो माना हीअ असांजो जेको फ्रेज़ आहे इहो साॻियो ई कमु हिन एडवर्ब जो ई थो करे ब्रेवली माना बहादुरीअ सां इन अ ब्रेव मैनर इहो एडवर्ब फ्रेज़ थी वियो डज़ द वर्क ऑफ इन एडवर्ब ॿियो एग्ज़ाम्पल आहे अनवाइज़ली माना बेवकूफ़ीअ सां चरियाइप सां इहो बि कोई न कोई कमु थी रहियो आहे
हे असांजो एडवर्ब आहे, एडवर्ब ऑफ मैनर ई आहे। उन खां पोइ इन जो फ्रेज़ कीअं ठहंदो, इन एन अनवाइज़ मैनर, हिक बेवकूफ़ाना अंदाज़ में। दैट मीन्स इन फ्रेज़ जी माना बि साॻी आहे। उन खां पोइ डियर स्टूडेंट्स नेक्स्ट एग्जांपल आहे तव्हांजे साम्हूं रिसेंटली, माना ताज़ो ई, माना हींअर हींअर ई। इहो जस्ट इहो बि जेको आहे सो एडवर्ब ऑफ टाइम आहे, जेको वक़्तु थो ॾेखारे असांजो केॾी महिल कहिड़ो कमु थियो आहे। सो रिसेंटली मतिलबु हींअर हींअर। इन जो फ्रेज़ कीअं आहे, जस्ट नाउ, माना सफ़ा हाणे, या वरी ईअं चई सघोसि था एट अ रीसेंट डेट, माना ताज़ी ताज़ी तारीख़नि में, जा हाणे हाणे ई। दैट मीन्स डियर स्टूडेंट्स हे लफ़्ज़नि जो मेड़ जेकॾहिं मिली तॾहिं बि माना इहा साॻी थी अचेसि रिसेंटली। सो असां फ्रेज़ जी माना इहा सम्झी सघूं डेफिनेशन में त एडजेक्टिव फ्रेज़ अहिड़ो हूंदो आहे जेको कंहिं एडवर्ब जो कमु कंदो आहे। हे जेकॾहिं असां ॾिसूं था सभु जेका असांजा एडजेक्टिव फ्रेज़ आहिनि इहे बिल्कुलु कोई न कोई एडवर्ब ई आहे। साॻी ॻाल्हि जेका मां तव्हां सां एडजेक्टिव फ्रेज़ जे टाइम कई, त ईअं ई असां जॾहिं ॻाल्हि खे जॾहिं समराइज़ करणु चाहींदा आहियूं त डायरेक्ट असां एडवर्ब्स इस्तेमालु कंदा आहियूं। जॾहिं ॻाल्हि खे असां वधाइणु चाहींदा आहियूं, पंहिंजी टेक्स्ट खे हुन में ब्यूटी पैदा करणु चाहींदा आहियूं, उनखे हिकिड़ी एक्सटेंशन ॾियणु चाहींदा आहियूं, त देयर वी यूज़ फ्रेज़िस। सो डियर स्टूडेंट्स असांजी फ्रेज़ जी लास्ट टॉपिक आहे नाउन फ्रेज़। अचो त हुनखे स्टडी कयूं था। नाउन फ्रेज़ छा आहे? नाउन फ्रेज़ डेफिनेशन, a noun phrase is a group of words that does the work of a noun। साॻी ॻाल्हि आहे, साॻी सीरीज़ आहे, साॻी स्टोरी आहे डियर स्टूडेंट्स। अहिड़ो लफ़्ज़नि जो मेड़ जेको एडजेक्टिव जो कमु करे त हुनखे एडजेक्टिव फ्रेज़ पिया चऊं। अहिड़ो लफ़्ज़नि जो मेड़ जेको सिफ़त जो कमु ॾेखारे, मतिलबु सॉरी एडवर्ब जो कमु ॾेखारे त हुनखे एडवर्ब फ्रेज़ पिया चऊं। हाणे साॻी सीरीज़ सां अहिड़ो लफ़्ज़नि जो मेड़ जेको नाउन जो कमु ॾेखारे, इस्म जो कमु ॾेखारे, त असां हुनखे नाउन फ्रेज़ चवंदा आहियूं। बाज़ औक़ात असां इस्म इहो पढ़ियो आहे, पेन, टेबल, चेयर, असलम, अली, कार, जीप, एलिफेंट, इहे सभु असांजा इस्म आहिनि। अहिड़े तरीक़े सां जॾहिं असां हिननि खे कुझु लफ़्ज़नि में ॿ टिनि लफ़्ज़नि जो जथो मिलाए करे इस्तेमालु कयूं त असां हुनखे नाउन फ्रेज़ चवंदा आहियूं। उहे असांजो नाउन जो कमु ॾेखारींदा आहिनि, इस्म जो कमु ॾेखारींदा आहिनि। जहिड़े तरीक़े सां एग्ज़ाम्पल असांजे साम्हूं डियर स्टूडेंट्स अर्ली टू बेड। हाणे हुन हवाले खां जेकॾहिं ॾिसूं त अर्ली जेको सवेर आहे इहो असांजो टाइम थो ॾेखारे, एडवर्ब आहे। बेड असांजो नाउन आहे, पर जॾहिं इन्हनि खे असां गॾु इस्तेमालु कंदा आहियूं अर्ली टू बेड, हिते इन ते बेड या वक़्तु जी तक़ाज़ा खे न, हिते असांखे अमल थो ॾेखारे, माना सवेर सुम्हण वारो जेको कमु आहे, अमल आहे, इहो एक्ट आहे, डीड आहे। कंहिं ॿार चवंदा न बाबा सवेर उथणु, सवेर सुम्हणु जेको आहे सो इहे सुठे इंसान जूं क्वालिटीज़ हूंदियूं आहिनि। अहिड़े तरीक़े सां अर्ली टू बेड माना सवेर सुम्हणु, इहा हिकिड़ी सुठी आदत आहे कंहिंजी। असां हिनखे नाउन फ्रेज़ चवंदासीं छो त हे जनरली जेको आहे सो हिकिड़ी पंहिंजो अमल थो ॾेखारे, हिकिड़ो कमु थो ॾेखारे माण्हूअ जो कंहिं बि क़िस्म जे जेको आहे परफॉर्म करण जे हवाले खां। उन खां पोइ आहे टू विन अ प्राइज़, इहो बि हिकिड़ो जस्ट कंप्लीट डीड आहे। टू विन अ प्राइज़ इज़ हिज ड्रीम, माना सब्जेक्ट जी जॻह ते अची वियो। प्राइज़ खटणु, हिन जो इनाम खटणु हिन जो ख़्वाबु आहे। हीअ बि लफ़्ज़नि जो अहिड़ो मेड़ आहे जेको मिली करे हिकु जस्ट हिकिड़ो थाट थो पैदा करे, ख़्यालु थो पैदा करे, जंहिंमें असां प्राइज़ खे इंडिकेट थो करे। दैट मीन्स दिस इज़ आल्सो अ नाउन फ्रेज़। हे प्राइज़ इस्म आहे, हेॾो हे बेड इस्म आहे। उन खां पोइ डियर स्टूडेंट टियों एग्ज़ाम्पल आहे रीडिंग बुक। सो हे बि असांजी आदत खे थो ॾेखारे। रीडिंग बुक माना किताब पढ़ण जी आदत या किताब पढ़ण जो शौक़ु। आई हैव गुड इंट्रस्ट इन रीडिंग बुक्स, मूंखे ॾाढो शौक़ु हूंदो आहे किताबनि खे पढ़ण जो। इहो मुंहिंजो अमल आहे, इहो मुंहिंजो डीड सां ॾेखारे। दैट मीन्स हेयर this is also noun phrase. This is noun, this is noun, and this is noun. Dear students, we have completed our 3 topics regarded to phrase. We understood what is phrase, then we understood what is adjective phrase, adverb phrase, and in the end we understood about the noun phrase. Dear students, phrases किथे इस्तेमाल थींदा आहिनि तव्हांखे बिल्कुलु असां टेक्स्ट में हिन में पंहिंजो लेक्चर्स में सम्झायोसीं। त जॾहिं असां पंहिंजी ॻाल्हि खे एक्सटेंड करणु चाहींदा आहियूं, जॾहिं असां पंहिंजी ॻाल्हि खे वधीक बयानु करणु चाहींदा आहियूं, वधीक खोलणु चाहींदा आहियूं, त असां फ्रेज़िस इस्तेमालु कंदा आहियूं। जॾहिं असांखे चयो वञे त समराइज़ कयो, समरी कयो, पिरसी लिखो हुननि जी, त असां फ्रेज़िस खे हटाए करे डायरेक्ट नाउन्स लिखंदा आहियूं। Dear students, we have completed our phrase topic. Thanks for watching our channel.